तालीमी इदारनि उस्तादनि ऐं शागिर्दनि में माहौलियात बाबति जागरूकता पैदा करण लाइ सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी आलमी इदारे IUCN ऐं थर फाउंडेशन जे सहकार सां माहौल जा मेमार नाले प्रोग्राम जी शुरूआत करे छॾी, जंहिं तहत थर में उस्तादनि खे माहौलियाती सिख्या ॾिनी वेंदी। सिंध एग्रो कोल माइन्स कंपनी तरफ़ां IUCN ऐं थर फाउंडेशन जे सहकार सां माहौलियात जी तालीम ऐं ॼाण लाइ माहौल जा मेमार जे नाले सां हिकु जामे प्रोग्राम शुरू कयो वियो आहे, जंहिं तहत थरकोल ब्लॉक 2 में माहौल जा मेमार नाले जागरूकता सेशन मुनक़िद कयो वियो, जंहिं में फितरत ऐं माहौल लाइ खोड़ ईंदड़ आलमी इदारे IUCN जे माहिरनि थर फाउंडेशन जे स्कूलनि में कमु कंदड़ लेडी टीचर्स खे ख़ासि सिख्या ॾिनी। सिख्या दौरान लेडी टीचर्स मुख़्तलिफ़ टास्क में भरपूर हिस्सो वठी पंहिंजी दिलचस्पी जो इज़हार कयो। उस्तादनि खे सिख्या ॾींदड़ IUCN जे ट्रेनर नवीद सूमरे जो चवणु हो त माहौलियात जा मेमार सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी ऐं थर फाउंडेशन जो अहम क़दम आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे थर फाउंडेशन जे जनरल मैनेजर फरहान अंसारी चयो त संदन असल मक़सदु स्कूलनि में पढ़ंदड़ शागिर्दनि खे माहौल दोस्त तालीम बाबति ॼाण फ़राहम करणु आहे। तंहिं लाइ उस्तादनि खे माहौलियात बाबति ख़ासि ट्रेनिंग फ़राहम कई पई वञे। सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी जे जनरल मैनेजर उमेर असलम भट्ट चयो त सेशन जो असल मक़सदु उस्तादनि खे सिख्या ॾेई शागिर्दनि में माहौलियात बाबति ॼाण पैदा करणु आहे। IUCN जे नवीद सूमरे चयो त माहौलियाती हवाले सां तालीम ॾांहुं तवजा ॾियण जी ज़रूरत आहे, जंहिं लाइ सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी ऐं IUCN तरफ़ां उपाउ वरिता पिया वञनि। जॾहिं त सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी जे डिप्टी मैनेजर निमरा हुसैन पिणु लेडी टीचर्स खे ख़िताब कयो। सेशन में SICMC जे मैनेजर मुश्ताक विघे, जुनेद अंसारी, अलहवदाए हाजाणे, मोइज़ नूनारी, नाइला सुमरो ऐं थर फाउंडेशन जे मुख़्तलिफ़ स्कूल्स जी लेडी टीचर्स शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची